SHO तालिब हुसैन खां या साईं जेको SHO आहे फ़ौजदारी अख्तर अबड़ो साहब खां इहो पुछणु चाहियूं था त मीर हसन खे तव्हां 10 ॾींहं अॻु में जेको ॾोहारी आहे मेन जेको तव्हांजे बिकॉल मेन ॾोह में घुरबल आहे जेको आहे राजड़ साहब अली ख़ान राजड़ साहब जेको मार साहिबान जो क़रीबी साथी आहे त उन जे ॾोह में उहो ॾोहारी तव्हां पकतो पोइ छो छॾियो? इहा हिकिड़ी माना ॾुखाए थी ॻाल्हि आहे त तव्हां जॾहिं उन खां भारी रक़म वठी रुश्वत वठी चवनि था 11 लख रुपया वरिता अथव। हाणे 11-12 लख रुपया उन खां वठी करे वरी तव्हां हिकिड़ो असुलु ॾोहारी वठी, इहो बि 10 ॾींहंनि 12-15 ॾींहंनि जी ॻाल्हि आहे रिसेंटली। त इहा मुंहिंजे ख़्याल में जेको मौजूदा SSP आहे कलीम इमाम साहब उनखे इन शइ जी इस बात का इल्म होगा कि नहीं। शिकारपुर के नए SSP हैं जनाब इमाम कलीम साहब कलीम मलिक साहब, उनसे भी मैं रिक्वेस्ट करता हूँ बराह रास्त उनसे भी मुखातब हूँ कि आप प्लीज़ अज़राए करम जो नीचे आपके यहाँ अमलदार हैं कड़ी नज़र रखें और इनसे पूछताछ भी किया करें, आवाम से बराह रास्त मिलें। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां कमांडो पावर लाइव सचाई न्यूज़ स्टूडियो में अवां सां मुखातिब आहियां। ॻाल्हि इहा आहे त पुलिस जे ज़ुल्मनि जे हवाले सां मां अॼु तव्हांजे साम्हूं कुझु शइ रखणु चाहियां थो, कुझु ॻाल्हियूं रखणु चाहियां थो। त अॼु बि मूंखे सम्झ में ॻाल्हि नथी अचे त पुलिस पंहिंजो क़िबलो दुरुस्त कंदी अलाए कोन, पंहिंजी रिट ऐं पंहिंजे इज़त खे ऐं पंहिंजे वक़ार खे पंहिंजे वर्दीअ जे उन वैल्यूशन खे बहाल रखण जे लाइ बि कुझु इक़दामात कंदी अलाए कोन, अलाए कॾहिं इन्हनि जे सोच में तब्दीली ईंदी। अॼु बि जेको पुलिस कारनामो सर अंजाम ॾिनो आहे, मां तव्हांखे ॿुधायां त PS गड़िया सीन जेका आहे उन थाणे जे हद में हिकिड़ो ॻोठु आहे रखियल जी वांड शरण जी वांड आहे, उते पुलिस रेड कई आहे। सुबुह रेड ॿुधायो थो वञे त जेको असांजे मार साहिबान जो जेको क़रीबी साथी आहे अली ख़ान राजड़, उन जे ॾोह में घुरबल ॾोहारियुनि खे गिरफ़्तार करण जे हवाले तां रेड थी आहे। असुलु ॾोहारी गिरफ़्तार त कोन थी सघिया आहिनि, पर पुलिस जेका आहे हिकु पीरसन 70 साल पीरसन आहे ॿुधाइनि था नवाब शर, उनखे खणी आई आहे। उन जा वारस इंतिहाई परेशान आहिनि। हाणे जेको आहे ॻाल्हि इहा आहे त वरी पुलिस जेका उनखे गिरफ़्तार त सरेआम कयो आहे पर खणी लिकाए छॾियो आहे, भई असां वटि आहे ई कोन। हाणे हिते असां वटि जेका ख़ासि करे असांजे इलाइक़े में त हिकिड़ो मशहूरु ऐं मरूफ़ जेको आहे पुलिस जो साहबु SHO, छा नालो न वरिता वठूं त हिन वक़्तु गाइजनि में आहे SHO साहबु हिकु, उहो त इन हवाले तां ॾाढो मशहूरु माण्हू। पर असां वटि अख्तर अबड़ो साहबु मूंखे सम्झ में नथी अचे, वरी इहो मूंखे अॻ में त इहा ॼाण कान। ही अख्तर अबड़ो साहबु हिकिड़ो नुमाया नालो आहे ऐं सुठनि उहिदनि ते रहियो आहे, हमेशह सदर थाणनि ते रहियो आहे, पर अॼुकल्ह कुर्सियूं खाटू पुटनि खां सवाइ त मिलंदियूं ई न आहिनि। इहो त मां बि सोचींदो हुयुमि। ही साहबु असां वटि मदईअ में काफ़ी अरसो रही वियो आहे, हिते सुठी रिपोर्टेशन आहे, हमेशह सुठी SSP हिन जी डिमांड कंदा रहिया आहिनि, माना हे उन लेवल जो आहे। हिन वक़्तु फ़ौजदारी थाणे ते आहे, काफ़ी अरसे खां वठी रहे थो। पुठे दफ़े जेको असां वटि SSP साहबु हुयो शाहज़ैब चाचर साहब, उन जेको आहे हिते पुलिसिंग में ख़ासि करे जेके ख़राबु लाड़ा जेके क़ाइमु कया ऐं हिते रिवायतूं विधियूं, भली जा के माण्हू हुन जी तारीफ़ कनि, पर उहो पाण जेको आहे पब्लिक सां मिलण जे बजाए, पाण जेको आहे पब्लिक जा मसइला हल करण जे बजाए पोइ हेठियनि माण्हुनि जे हवाले, पोइ DSP पारस बखराणी साहिबा हुजे या DSP ज़हूर साहबु हुजे, उनजो हस्बैंड, या प्लस में पोइ वरी अख्तर अबड़ो साहबु, माना इन लेवल जे माण्हुनि खे जेको आहे हिन सॼो सारो सिस्टम हैंडओवर करे छॾियो। आम माण्हूअ सां इहे मिलंदा जुलंदा उन्हनि जो मसइलो पोइ जीअं ॿधी चोड़ी ॿियो XYZ। त अख्तर अबड़ो साहबु जेको आहे उहो काफ़ी टाइम खां वठी असांखे माना इन मामलात में उन्हनि जूं आङुरियूं जेके आहिनि ॿुॾल नज़र अचनि थियूं, त माण्हुनि जे ॿधी छोड़ीअ में, पैसनि जे डीलिंग में, ॾेती लेतीअ में वॾो माना ज़िले शिकारपुर में माना हिट ते अचे थो पियो। त असां सम्झूं था पिया त ठीकु आहे, घटि में घटि इहो ट्रेंड तव्हां रखो त ॾोहारी पकड़ियो, उनखे छॾियो था, उनजी डीलिंग कयो था, पैसा वठो था, ठीकु आहे, का फ़लसफ़ो सम्झ में अचे थो घटि में घटि।
हिन वक़्त ताईं पुलिस इनकाउंटर माना मावराए अदालती जेके क़तल कंदी रही आहे, फुल फिराए चऊं या हाफ फिराए, उन ते बि मीडिया माना घणे क़दुरु ख़ामोश इन जे करे ई हूंदी आहे त ठीकु आहे, उहो ॾुआरी पोइ बि माना हूंदा आहिनि। पुलिस जेकॾहिं कंहिंखे इनकाउंटर कंदी आहे, फुल फिराए कंदी आहे, पोइ बि भली जा जेको आहे कानून जे नज़र में माना उन्हनि जे मथां FIRूं न हुजनि, डॉक्यूमेंट में उहे एज़ ए क्रिमिनल माना मुजरिम न हुजनि, पर माना मुआशिरे में उन्हनि जी ख़बर हूंदी आहे त इन्हनि जा कारनामा कम कहिड़ा आहिनि, त घणे क़दुरु जेका उन हवाले सां त ईअं ई आहे त पुलिस जेका ॾुआरनि खे पकिड़े थी मंशियात जे हवाले सां आहे, ॿियो टियों मतिलबु आहे त खोड़ सारा उन्हनि जा जेके कमाई जा गस घेर आहिनि, जेका पूरी दुनिया उन खां वाक़िफ़ु आहे, पर हिकु ग़रीब शरीफ़ माण्हूअ खे बेॾोही माण्हूअ खे गिरफ़्तार करे उनखे पकिड़णु, उन्हनि खे बंदि करणु, उनखे हिरासा करणु, उन्हनि जे मालिकनि खे परेशान करणु, इहो मां सम्झां थो हिकिड़ो सुठो अमल न आहे। त असां चऊं था पिया त पुलिस जो चवणु इहो आहे त हीउ जेको आहे पीरसन, इहो जेको ॾोहारी आहे मीर हसन शर, जेको ख़ासि करे ॾोह में घुरबल आहे। हाणे उन जा वारिस ॿुधाइनि था पिया त इहो जेको ॾोहारी हो मीर हसन, जंहिंजे डिमांड तौर ते हिन भई पकतो आहे, जेको चाचो अथां पकतो आहे, पुलिस जो मौक़िफ़ इहो आहे त इहो जेको पीरसन 70 साल आहे, नवाब शर इहो पकतो आहे, इहो मीर हसन जे बदिले में पकड़ियो आहे त इहो पेश करे। हाणे जेको आहे हिन जो चवणु इहो आहे त असां मीर हसन सां असांजो ॻाल्हायो ई कोन्हे को, असां पाण में विढ़ियल आहियूं, ऐं पाण में चवनि था पुफाट मारोटनि जा को रिश्तो आहे। हाणे पुफाट मारोट इवन माना कानून जी नज़र में जेको ॾोही आहे सो ॾोही आहे, उनजो ज़िमेदार न पीउ आहे, न भाउ आहे, न को ॿियो कुझु। कानून जी नज़र में ॾोही जेको आहे उहो ई सज़ा जो हक़दारु आहे, पोइ केरु बि ॾोह करे उन बदिले में थींदो आहे छा कानून, माना त ॾोह हिकु करे सज़ा ॿियो माना जेको आहे ॿिए खे ॾिनी वञे, इहो इंतिहा अफ़सोसनाक अमल आहे। ॿियो 70 साल आहे यार पीरसन माण्हू, सो इंतिहाई अफ़सोसनाक ॻाल्हि आहे। वरी उनखे पकिड़े गुम करणु, वरी वारसनि खां माना जेको आहे भुंग तलब करणु या मुख़्तलिफ़ तरीक़नि सां उन्हनि खे हिरासमेंट करणु, इहो हिकिड़ो इंतिहाई भयानक कमु आहे। मां सम्झां थो पियो त साईं अख़्तर अबड़ो साहिबु हाणे पुठे दफ़े असांजे ॻोठ जो ख़ुदि हिकिड़ो माइट जेको आहे उहो बि चवनि था अख़्तर अबड़ो साहिबु खणाए वियो हितां जेको आहे बाईपास रेड रोज़ होटल वटऊं, उन ते ठीकु आहे केस हुयो, पर धुरियूं माना उहे राज़ी पाज़ी हुयूं, केस उहे कढाए वठनि हा, पर ठीकु आहे न कढाइनि बि, पर पोइ पैसनि जी डिमांड, 3 लख ॾियो, 4 लख ॾियो, 2 लख ॾियो, न ॾियण ते वाह ठीकु आहे तव्हां केस में चालान था कयूं। सो इहा माना जेको आहे सिलसिलो जेको आहे उहो ॾाढो ॾुखाइतो आहे, इन क़िस्म जो अमल न थियणु घुरिजे। हा ठीकु आहे, ॾोहारी आहे, उनखे पकिड़े था कानूनी कटड़े में उनखे आणियो, ऐं जेको आहे त उन में अदालती कार्रवाई उन ते थिए। मां जे चवण जो मतिलबु इहो आहे त हिन वक़्तु जेको मीर हसन शर्रा चवनि था असुलु उहो ॾोहारी आहे, उनजे पुठियां पुलिस आहे, उनखे पुलिस ख़ुदि पकिड़े 10 ॾींहं पहिरियां 11 लख वठी छॾे ॾिनो आहे। हाणे उनजे माइट खे सुबुह रेड जे दौरान पकिड़े आया आहिनि, गऊं ऐं कुझु गऊं आहिनि, ॿकरियूं आहिनि, सोलर प्लेटूं आहिनि, नथा छॾनि का शइ, पुलिस जेका पंहिंजी उन्हनि जो आहे रिवायत। सो असां सम्झूं था त पुलिस खे पंहिंजो जेको आहे रवैयो दुरुस्त करणु घुरिजे ऐं इन क़िस्म जा जो अमल न करणु घुरिजे। जेको ॾोही आहे ठीकु आहे तव्हां उनखे पकिड़ियो, पर जेको ॾोही न आहे उनखे तव्हां महिरबानी करे उनखे इज़त ॾियो। उहो ॾोह नथो करे, ॾोहनि जी दुनिया खां परे आहे, त उहो क़ाबिल इज़त आहे, उहो शरीफ़ माण्हू आहे, उनजी इज़त हक़ आहे।